रही अज 8/4/2024 से असांजे मरकज़ी इलेक्शन कमेटी की मीटिंग थी गुजरी। अलहमदुलिल्लाह तालका असां कामयाबी से इलेक्शन करे आयासीं। उन खां बाद में ॿियो मरलो ज़िलनि जो, पोइ ज़िलनि जी इलेक्शन भी थी वई। हाणे आहे टियों मरलो डिवीज़न के शेड्यूल में। आज पेटियल के मरकज़ी इलेक्शन कमेटी की दस्तूरी इजलास अज तारीख़ 8/4/2026 बरोज़ अरबा ते पेटियल की मरकज़ी ऑफिस हैदराबाद में मरकज़ी इलेक्शन कमेटी के चेयरमैन गाज़ी खान जमाली सदारत थी गुजरी। इजलास में पेटियल इलेक्शन कमेटी के मरकज़ी चेयरमैन मोहतरम गाज़ी खान जमाली, सेक्रेटरी मरकज़ी इलेक्शन कमेटी मोहतरम अमाल्ला खान मार और मेंबर मरकज़ी इलेक्शन कमेटी मोहतरम अरबाब अली परियार की शिरकत कई। इजलास की शुरुआत तिलावत कलाम पाक साथी जी सआदत मोहतरम अरबाब अली परियार जिनके हासिल थी। इजलास में इलेक्शन के बे मरहले में ज़िले इलेक्शन साल 2025-26 इलेक्शन खुशरूबी से मुकम्मल थियण खां बाद में पेटियल के 3 मरहले में थींदड़ डिवीज़न के इलेक्शन जो शेड्यूल हेठी रीत जारी कजे। नंबर पहिरियों आहे 12/4/2026 ते अगुणा डिवीज़नल जेके उहिदेदार आहिनि उहे पंहिंजो जेको आहे सो चार्जूं मरकज़ी इलेक्शन कमेटी ॾांहुं ॾियारे मोकिलींदा। 18/4/2026 ते डिवीज़न वोटर जे हक़ी वोटर लिस्ट जेके डिवीज़न जा उहिदेदार आहिनि उन्हनि जी हक़ी वोटर लिस्ट जारी कई वेंदी। उहा मरकज़ी ऑफिस में जारी थींदी। 24/4/2026 ते मरकज़ी इलेक्शन कमेटी का हक़ी वोटर लिस्ट और नॉमिनेशन फॉर्मन की वसूली कई वेंदी। 26/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्म जमो थींदा। 26/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्मन जांच पड़ताल का बाद में फॉर्मन की बहाली कई वेंदी। वो जेके डिवीज़नल हेडक्वार्टर उते 26/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्मन ते एतराज़ दाख़िल करण के लिए उन्होंने नॉमिनेशन फॉर्मन की तस्दीक थियल फोटो कापी वसूल कई वेंदी। एतराज़न के लिए वह भी डिवीज़न हेडक्वार्टर में 26/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्म ते एतराज़ दाख़िल कराइण लाइ नॉमिनेशन फॉर्मन ते एतराज़ दाख़िल करण 27/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्मन ते एतराज़ दाख़िल कराइबा वो डिवीज़नल हेडक्वार्टर में। 27/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्मन ते जेके एतराज़ ईंदा उन्हनि ते जेको आहे फ़ैसिलो करे उन नॉमिनेशन जेके हूंदा फाइनल पैनल उन्हनि जी पधराई कई वेंदी उहा डिवीज़नल हेडक्वार्टर में। 27/4/2026 ते नॉमिनेशन फॉर्मन ते एतराज़न ते फ़ैसिले की पधराई। 28/4/2026 नॉमिनेशन फॉर्मन तां हथ खणनि। को भी जेकॾहिं हथ खणणु चाहे 28/4 ते हथ खणी सघे थो। साॻी तारीख़ 28/4/2026 ते हक़मी पैनल की पधराई कई वेंदी उहा डिवीज़नल हेडक्वार्टर में। 29/4/2026 ते चूंड निशान अलाट कराइण लाइ जेके पैनल जा सदारती उम्मीदवार हूंदा उहे दरख़्वास्त ॾींदा उहे पंजनि डिवीज़नल हेडक्वार्टर में। 29/4/2026 ते हक़मी पैनल के निशान अलाट कया वेंदा वो डिवीज़नल हेडक्वार्टर में। 3/5/2026 ते पोलिंग जो ॾींहुं हूंदो जेको सुबुह जो 9 बजे खां शाम जो 5 बजे ताईं बिना के वक़्ते जे वो जिते जिते डिवीज़नल हेडक्वार्टर में जिते इलेक्शन हूंदी वो उते जेको आहे सो पंहिंजो पोलिंग कई वेंदी। 4/5/2026 ते इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ मरकज़ी इलेक्शन कमेटी वटि सुबुह जो 9 खां शाम 4 बजे ताईं एतराज़ दाख़िल कराया वेंदा। 5/5/2026 ते इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ मरकज़ी इलेक्शन कमेटी वटि पहुतल अपीलुनि ते ॿुधणी कई वेंदी मरकज़ी ऑफिस में सुबुह जो 9 खां शाम 4 बजे ताईं। 7/5/2026 ते अपीलुनि ते फ़ैसिलो ऐं उन खां बाद में जेके कामयाब उम्मीदवार हूंदा उन जा नोटिफिकेशन जारी कया वेंदा मरकज़ी ऑफिस पेटियल हैदराबाद। आख़िर में इहो आहे त जेके भी असांजा ज़िलनि जा सदर आहिनि उन्हनि जे ज़िले सिता जा जेके नोटिफिकेशन निकितल आहिनि उन्हनि में जेकॾहिं को उहिदो ख़ाली आहे त उहो जल्द खां जल्द तारीख़ सां जहिड़ा इहा 15/4/2026 ताईं उहो उहिदो पंहिंजी वर्किंग कमेटी जो थ्रू भरे मोकिलनि त जीअं असां जेका लिस्ट आहे डिवीज़न जी उन में असां उहो नालो एड कयूं। न मोकिलींदा त उन जा ज़िम्मेवार पाण हूंदा उहो असां उहिदो ख़ाली छॾींदासीं। ऐं जेको असांजी कराची डिवीज़न आहे उहो उनजो शेड्यूल असां
बाद में जारी कंदासीं, उन जो ऐलान बाद में कयो वेंदो। उन खां बाद में मीरपुर ख़ासि ऐं जेका असांजी हैदराबाद डिवीज़न आहे उहा मर्कज़ी ऑफिस मंझां 25/4 ते पंहिंजा नॉमिनेशन फार्म मर्कज़ी इलेक्शन कमेटी वटां वसूल कंदा ऐं 26/4 ते वरी मर्कज़ी ऑफिस में ई पंहिंजा नॉमिनेशन अची जमो कराईंदा। ऐं मूंखे उमेदु आहे त जहिड़े नमूने सां असां तालका ज़िला दोस्तनि साथ ॾिनो आहे ऐं अमन अमान जो फिज़ा बहाल रखी आहे। डिवीज़न बि 6 डिवीज़नूं आहिनि ऐं उन्हनि जो बि अला कंदो ख़ुशसूरती सां असांजी उमिरि में तइ थी वेंदो। मां सॼे सभिनी उस्ताद बिरादरी जो उहिदेदारनि जो सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं असांजी हिकिड़ी जेका मेन ॻाल्हि आहे उहा आहे त असां जेको भिटशा में जनरल पार्टी कई हुई 2024 में उन भिटशा जी जनरल पार्टी जे फ़ैसिले मुताबिक़ असांजो जेको डिवीज़न जो पैनल आहे उहो 9 उहिदेदारनि ते मुश्तमिल हूंदो। अॻे फीमेल न हूंदी, हाणे उन जनरल पार्टी जे फ़ैसिले मुताबिक़ 2 फीमेल उहिदेदार बि शामिल आहिनि। माना डिवीज़न जो नॉमिनेशन फार्म या डिवीज़न पार्टी 9 उहिदेदारनि ते मुश्तमिल। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अलाह सां